Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान खान ऐं बलूचिस्तान सरकार जी अपीलुनि बावजूद कोयटा में हज़ारा बिरादरी तरफ़ां वज़ीर-ए-आज़म जी आमद खां अॻु पोरियतनि जा लाश दफ़नाइण खां इनकार। कोयटा बाईपास ते हज़ारा बिरादरी जो 5 ॾींहं बि लाशनि सूदो धरणो जारी। रत ॼमाईंदड़ सी दौरान धरणे में हज़ारा बिरादरी जूं औरतूं ऐं ॿारड़ा भी शामिल। कोयटा में मछसाने ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, वापारियुनि तरफ़ां एहतजाजन, कारोबारी मरकज़ भी बंदि रखिया विया। बलूचिस्तान जे मछ वारे इलाइक़े में हज़ारा बिरादरी जे 11 पोरियतनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोयटा रवानगी दौरान जहाज़ जी इंजण में फ़नी ख़राबी। बिलावल भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, मुराद अली शाह ऐं ॿियनि पीपी अॻवाननि खे जहाज़ मां लाथो वियो। बिलावल पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त जहाज़ में फ़नी ख़राबीअ बाद कोयटा पहुचण लाइ मुतबादिल इंतज़ाम जी कोशिश करे रहिया आहियूं। वज़ीर-ए-आज़म खे मछसाने जे मुतासिरनि जा मुतालबा मञणु घुरिजनि। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ बि मछसाने जे मुतासिरनि सां ॿधीअ जो इज़हार करण जे लाइ कोयटा लाइ रवानी। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त हज़ारा बिरादरी जे माण्हुनि खे अपील कंदासीं त प्यारनि जा लाश दफ़नाया वञनि। मछसाने में मुलविस दहशतगर्दनि जो पतो लॻाइण ऐं खेनि गिरफ़्तार करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सिंध सूदो मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में मछसाने ख़िलाफ़ धरणा जारी। कराची में 19 मुख़्तलिफ़ जायुनि ते धरणनि सबब ट्रैफिक मुअतल। नुमाइश चौरंगी, शाहराह फैसल, कामरान चौरंगी, नाता खान पुल ऐं ॿियनि इलाइक़नि में हज़ारा बिरादरी सां ॿधीअ जे इज़हार लाइ धरणा। शहरनि खे अचवञ में ॾुखियायूं। कराची एयरपोर्ट वेंदड़ रस्ता बंदि हुजण सबब केतिरियूं ई उॾामूं देर जो शिकार। लाहौर इस्लामाबाद वेंदड़ उॾामूं भी मुअतल थी वयूं। इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद, नवाबशाह, सखर, खैरपुर, लाड़काणो, घोटकी, कंडियारो, कश्मोर, गाजी ख्वावट, कोटड़ी, ॾियाम साहब ऐं ॿियनि शहरनि में भी धरणा। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सॾ ते धरणनि दौरान हज़ारा बिरादरी सां ॿधीअ जो इज़हार। मछसाने में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। अमरीकी राजधानी वॉशिंगटन में ट्रंप के हामिन तरफा मुज़ाहिरनि दौरान मछल माण्हुनि जी कैपिटल हिल ते चढ़ाई। मुज़ाहिरीन रुकावटूं ऐं सिक्योरिटी तोड़े कैपिटल हिल जी इमारत में दाख़िल थी विया। भनिड्रा ऐं चक्रनि दौरान केतिराई पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस तरफा मुज़ाहिरीन खे छिड़विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शैलिंग। चक्रनि में औरत सूदो 4 ॼणा मारिजी विया। पुलिस 50 खां वधीक मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। वॉशिंगटन DC में छिकताण बाद 12 कलाकनि लाइ कर्फ्यू लागू। वॉशिंगटन के मेयर एमरजेंसी में 15 ॾींहनि जी वाध करे छॾी। अमरीकी कांग्रेस के गॾियल इजलास में सदारती चूंडनि के नतीजन में जो बाइडन की कामयाबी की तौसीक़। बाइडन की कामयाबी ते ट्रंप जा हामी आपे मां निकिरी विया। कैपिटल हिल की इमारत में ट्रंप के हामिन की चढ़ाई बाद वॾे तादाद में पुलिस नफ़री मुक़रर। अमरीकी सेनेट रियासत पेंसिल्वेनिया के चूंड नतीजन ते ट्रंप के हामिन जा एतराज़ रद्द करे छॾिया। नायब सदर तरफा चूंड नतीजन ते रिपब्लिकन पार्टी जा 3 एतराज़ रद्द। ट्विटर अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जा चिड़ ॾियाराईंदड़ पैगाम हटाए छॾिया। ट्विटर इंतज़ामिया ट्रंप जा 3 ट्वीट बयान डिलीट करण बाद खेसि 12 कलाकनि लाइ लॉक करे छॾियो। फेसबुक भी पॉलिसीज़ जी भञकड़ी ते ट्रंप खे 24 कलाकनि लाइ ब्लॉक करे छॾियो। आलमी सरबराहन की मज़म्मतुनि बाद अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफा हामिन के एहतजाज ख़त्म करण की अपील। अमरीका के नई चूंडल सदर जो बाइडन कैपिटल हिल ते मुज़ाहिरीन के हमले के बग़ावत करार ॾेई छॾियो। जो बाइडन जो चवणु आहे त अमरीका जी कैपिटल हिल ते हमलो अमरीका जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। वाक़े सां अमरीकी जमहूरियत के नुक़सान पहुतो ऐं सॼी दुनिया में तमाशो ॾिठो वियो।
फ्रांस, रूस ऐं कैनेडा तरफ़ां अमरीकी पार्लियामेंट ते हमलनि जी मुज़म्मत। इलेक्शन कमीशन PTI ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस ते स्क्रूटनी कमेटी जो इजलास तलब करे वरितो। स्क्रूटनी कमेटी तरफ़ां 13 जनवरी ते इजलास लाइ PTI सूदो ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी खे PTI ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस जल्द उकलाइण जी हिदायत कई हुई। PDM तरफ़ां परदेही फंडिंग केस उकलाइण में देर ख़िलाफ़ 19 जनवरी ते इलेक्शन कमीशन आलो एहतजाज जो ऐलान भी कयो वियो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में LNG रेफरेंस से ॿुधणी दौरान नैब प्रोसिक्यूटर तरफ़ां शाहिद खाकान अब्बासी की हाज़िरी खां छूट ॾियण जी मुखालफ़त। अदालत की इजाज़त बिना परदेह वञण ते शाहिद खाकान अब्बासी ख़िलाफ़ गिरफ़्तारी वारंट जारी करण की इस्तदा। ॿुधणी दौरान नैब प्रोसिक्यूटर चयो त शाहिद खाकान अब्बासी इजाज़त बिना परदेह हलियो वियो। वफ़ाक़ी घरू खाते खां वज़ाहत वरिती वञे त जवाबदार अदालत की इजाज़त खां सवाइ परदेह कीअं वियो। अदालत शाहिद खाकान अब्बासी के परदेह वञण बाबत हुकूमती इजाज़तनामो तलब करे वरितो। अदालत चयो आहे त हुकूमती इजाज़तनामो पेश थियण बाद नैब की इस्तदा ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। कराची की मकामी अदालत लियारी गैंग वॉर के मुख्य किरदार उज़ैर बलोच के 3 मुख़्तलिफ़ केसिस में बरी करे छॾियो। पुलिस उज़ैर बलोच ख़िलाफ़ हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि के केसिस में सबूत पेश करण में नाकाम रही। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सबूत न हुजण की बुनियाद ते उज़ैर बलोच के 3 केसिस में आजो करार ॾिनो वियो आहे। जवाबदार ॿियनि केसिस में नामज़द न हुजे त खेसि आज़ाद कयो वञे। उज़ैर बलोच ख़िलाफ़ साल 2012 में हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि जा 3 मुख़्तलिफ़ केस दाख़िल किया विया हुआ। पंजाब असेंबली में नवाज़ लीग की MPA मुनीरा यामीन सत्ती कोरोना विघे लाडाणो करे वई। मुनीरा यामीन रावलपिंडी में औरतुनि की मखसूस सीट ते नवाज़ लीग की MPA चूंडी वई हुई। कुछ अरसो अगो कोरोना विघे खेसि इस्पताल मुंतकिल किया वियो हो। पंजाब के वॾे वज़ीर तरफ़ां नवाज़ लीग MPA के लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार। सिंध पुलिस जा वधीक 327 अहलकार कोरोना वबा जो शिकार। मुतासिर अहलकारनि जो अंग वधी 4558 थी वियो। लाड़काणो सेंट्रल जेल में एहतजाज कंदड़ कैदिन ऐं पुलिस ऑफिसर्स में ॻाल्हियूं कामयाब। SSP लाड़काणो मसूद बंगश की अगवाणी में पुलिस कैदिन सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म कराए छॾियो। पुलिस तरफ़ां सेंट्रल जेल में सर्च ऑपरेशन भी आर्जी तौर मुलतवी। सेंट्रल जेल लाड़काणो में रात देर सां सर्च ऑपरेशन दौरान अहलकारनि ऐं कैदिन में चक्रियूं थियूं हुयूं। छिकताण बाद पुलिस की शैलिंग भी कई वई। रेंजर्स के भी मदद लाइ तलब किया वियो हो। कैदिन जो चवणु आहे त जेल इंतजामिया रिश्वत वठी मोबाइल फोन्स वठी ॾिनियूं। हाणे वरी कैदिन ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कैदिन तरफ़ां मुबैना तौर रिश्वत वठंदड़ जेल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। इस्लामाबाद हाई कोर्ट नैब ऐं FBI में मुआहिदे ख़िलाफ़ दरख्वास्त ते वफ़ाक़ी सरकार खां 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। दिफ़ाई सेक्रेटरी परदेही सेक्रेटरी कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत के भी नोटिस जारी। समाजी तंज़ीम तरफ़ां दाख़िल दरख्वास्त से ॿुधणी दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल पेश। अदालत हिदायत कई त अटॉर्नी जनरल मुआहिदे बाबत वफ़ाक़ी सरकार खां ब्रीफिंग वठी अदालत के आगाह करे। दरख्वास्त से ॿुधणी 11 फरवरी ताईं मुलतवी। कराची में पुरमज़ाहमत दौरान हथियारबंदनि की फायरिंग में मारिजी वियल ज़ैन आफंदी जो कत्ल केस ॿिए ॾींहुं भी दाख़िल न थियो। पुलिस फोरन जो पतो लगाइण में भी नाकाम। ज़ैन आफंदी के घर भातियुनि जा बयान भी रिकॉर्ड न थी सघिया। पुलिस जो चवणु आहे त ज़ैन आफंदी के घर भातियुनि जा बयान रिकॉर्ड थियण बाद जांच अॻिते वधाइण में मदद मिलंदी। वाक़े के मुख़्तलिफ़ रुखनि में जांच कई पई वञे। CCTV फुटेजेस भी हथ किया विया पर जवाबदारनि जा चेहरा वाज़े न आहिनि। सिंध मदरसतुल इस्लाम के टीचर्स एसोसिएशन तरफ़ां ज़ैन आफंदी के कत्ल वाक़े की मुज़म्मत। पुलिस का जवाबदार जल्द गिरफ्तार करने जो मुतालबो। SSP सखर पुलिस के मुबैना तशद्दुद में फैसलाबाद वासी वकील मियाँ एजाज के कत्ल थियण वारे वाक़े की ॿीहर जांच लाइ घरू सेक्रेटरी वटि दरख्वास्त जमा कराए छॾी। घरू सेक्रेटरी SSP सखर इरफान समू की दरख्वास्त ते IG सिंध मुश्ताक महर खां राय तलब करे वरिती। सखर पुलिस की तहवील में मुबैना तशद्दुद दौरान वकील एजाज आराई कत्ल थी वियो हो। 2 DIGs तरफ़ां कयल जांच रिपोर्ट्स में
SSP सखर ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स के वकील के क़त्ल जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हो। शेख भिरकियो भरसा मासात हथा नौजवान कत्ल गोट हाजी बागो टिंगड़ी में जवाबदार जब्बार टिंगड़ी पंहिंजे मासात शकील अहमद ते बंदूक जा फायर करण बाद फरार थी वियो। नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। पुलिस के झेड़े जा कारण मालूम न थिया। फरार थियल जवाबदार जी ॻोल्हा जारी। पीरगोट वेझो प्रियालोई शहर में नारी काराइण जी तौमत में मुड़स हथां क़त्ल। जोगी पाड़े में जवाबदार नादिर शेख पंहिंजी घरवारी शमशाद के कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। वारदात बाद जवाबदार फरार। नारी जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। इलाइक़े वासन जो चवणु आहे त नारी के काराइण जो इल्ज़ाम मढ़े क़त्ल कयो वियो। पुलिस तरफ़ां जवाबदार जी ॻोल्हा जारी। कराची के लियारी वारे इलाइक़े में बाज़ियाब थियल हैदराबाद वासण नारी सभा अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾियो। हैदराबाद की मकामी अस्पताल में 164 तहत बयान रिकॉर्ड कराईंदे नारी सभा राजपूत चयो त कंहिं बि अगवा नाहे कयो। घरां निकिरी इस्माइल बंगाली सां पसंद जी शादी कई। हाणे पंहिंजे भाउ सां गॾु रहणु घुरां थी। अदालत नारी सभा के भाउ राणा नोमान राजपूत सां गॾु रहण जी इजाज़त ॾेई छॾी। पुलिस जो चवणु आहे त नारी अदालत में जवाबदार इस्माइल ख़िलाफ़ को भी बयान न ॾिनो। सभा राजपूत 26 नवंबर ते मुबैना तौर घरां निकिरी वई हुई। पुलिस 4 ॾींहं अॻु नारी के कराची के लियारी वारे इलाइक़े में बाज़ियाब करायो हो। ऐं दादू के खुदाबाद वारे इलाइक़े में गुम थियल नारी सखर में बाज़ियाब। सखर पुलिस नारी फरहाना लगारी के दादू पुलिस हवाले करे छॾियो। सखर पुलिस नारी के मुबैना अगवा में मुलविस जवाबदार बहावल सरवरी के गिरफ्तार कियो वियो। पुलिस मौजब जवाबदार बहावल सरवरी जो चवणु आहे त फरहाना साणस मोबाइल फोन ते ॻाल्हाईंदी हुई। जोड़े सखर में पसंद की शादी कई आहे। दादू पुलिस तरफ़ां नारी खे अदालत में पेश करण जा इम्कान। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन सवाल ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।